इरसा जे ढांचे में गैर आईनी तब्दीली, सूबन जे हकन ते धाड़ो। नून लीग सरकार निगरान हुकूमत तरफां इरसा एक्ट में कयल तरमीम ते अमल शुरू करे छॾियो। कालाबाग डैम जो हामी ऐं अगूण वापडा चेयरमैन ज़फर महमूद इरसा जो चेयरमैन मुक़रर। इरसा इख्तियारियूं फ़ैसिले खां बेख़बर सिंध हुकूमत वज़ीर आज़म जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। जाम खान शोहर जो चवणु आहे त फ़ैसिलो कानून जी भञकड़ी आहे, मुक़ररी वापसि वरिती वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सिविल अवॉर्ड ॾियण जी पॉलिसी में तब्दीली थी मंज़ूरी ॾेई छॾी। मामूली ख़िदमतुनि ते पाकिस्तान सिविल अवॉर्ड ॾियण ते पाबंदी लागू। वफ़ाक़ी वज़ारतुनि बाबति वज़ीर आज़म खे सिधो सौ समरी उमाण ते भी पाबंदी लागू। पाकिस्तान सिविल अवॉर्ड लाइ नामज़दगी खां स्क्रूटनी ऐं अवॉर्ड सिफारिशी कमेटी जाइज़ो वठंदी। सियासी एलिमेंट्स हैं इस मुल्क के अंदर जो मईशत को नुकसान पहुंचाना चाहते हैं और पहुंचाते रहे हैं, और वो अपनी सियासत की खातिर रियासत का नुकसान किए जा रहे हैं, और उनको समझ नहीं आ रही कि ये रियासत है तो हम हैं, पाकिस्तान है तो हम हैं, और इस मुल्क ने इंशाअल्लाह ताला ताक़यामत कायम रहना है। मगर अगर चंद सियासी अनासर ये समझते हैं कि हम अपनी सियासी बका की खातिर, सियासी मफादात की खातिर, जो पेटी पॉलिटिकल इंटरेस्ट होते हैं उनकी खातिर इस मुल्क की मईशत को नुकसान पहुंचाएंगे, तो ये उनकी खाम ख्याली है। सुद समा वारे वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ चयो आहे त नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब मुल्क जी मईशत खे संभालण जी सलाहियत रखे थो। कुझु सियासी अंसर मईशत खे नुक़सान पहुचाइण चाहिनि था। पंहिंजे सियासी मक़सदनि लाइ कुझु अंसर मुल्क खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। तहरीक इंसाफ़ IMF खे ख़त लिखी किरियल हरकत कई। PTI जे तर्जुमाननि खे जेल मां मुल्क खे नुक़सान पहुचाइण जूं हिदायतूं मिली रहियूं आहिनि। मईशत जी बहितरी लाइ वज़ीर आज़म ॾींहुं राति कोशिशूं करे रहियो आहे। IMF जो वफ़द अॼु पाकिस्तान पहुची रहियो आहे। सुभाणे खां पाकिस्तान जी मुआशियत प्रोग्राम जो जाइज़ो वरितो वेंदो। ॻाल्हियुनि जी कामयाबी जी सूरत में पाकिस्तान खे $1 अरब 10 करोड़ डॉलर जी किस्त जारी कई वेंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त IMF खां वॾो ऐं टिके मुदे वारो प्रोग्राम वठणु चाहिनि था। हू IMF खां कमर्शियल फाइनेंसिंग वठंदा ऐं बॉन्ड्स लॉन्च कंदा। होलसेल्स, रिटेल, रियल एस्टेट ऐं ज़रई आमदनी खे टैक्स नेट में आंदो वेंदो। महांगाई में घटिताई जो रुझान आहे। व्याज जी शरह बि घटि थींदी। दोस्त मुल्कनि खां फंड्स जमा कराइण ऐं रोल ओवर कराइण जो दौर ख़तम थी वियो आहे। SIFC परॾे मां सीड़पकारी आणण जो अहम प्लेटफॉर्म आहे। आप थोड़ा सा माजी में जाएं, जब सिंध चीफ सेक्रेटरी मांग रहे थे इनकी हुकूमत में और IG मांग रहा था, तो सिंध के साथ क्या सलूक हुआ था, वो आप जरा वो खबरें भी निकालें, वो बयान भी निकालें उस वक्त की PTI की लीडरान की। लिहाजा जो भी कानूनी कार्रवाई है उसको पूरा किया जाए। ये PTI की कोई टाइगर फोर्स नहीं है या PTI का कोई ओहदा नहीं है जिसके लिए आप किसी को मांग रहे हैं। PPADB काबीना जो हिस्सो नाहे, संदन वटि आईनी उहिदा आहिनि। ख़ैबर पख्तूनख्वा मसइलनि जो शिकार आहे। पघारूं ॾियण जा पैसा नाहिनि। जेसिताईं अवाम मर्कज़ सां लाॻापा ठीकु न कंदा, मसइला हल न थींदा। अॼु ई वाविला करे रहिया आहिनि त पंहिंजो हक़ वठंदा। उमीद आहे सुभाणे पेशावर हाई कोर्ट संदन हक़ में फ़ैसिलो ॾींदी। PP अॻवान फैसल करीम कुंडी सुन्नी इत्तेहाद काउंसिल इलेक्शन न विढ़ी, मख़सूस सीटनि जे हक़दार नाहे। सुन्नी इत्तेहाद काउंसिल असेंबली में का बि सीट नाहे खटी। सुन्नी इत्तेहाद काउंसिल मख़सूस सीटनि लाइ दरख़्वास्त ई नाहे ॾिनी। कानून चए थो त मख़सूस सीटूं इलेक्शन विढ़ंदड़ पार्टी खे ई मिली सघनि थियूं। PP अॻवान फारूक एच नाइक।
पंजाब के घरू खाते तरफा आईजी जेल के ख़त सिक्योरिटी वधाइण की हिदायत। ख़त में चयो आहे त अडियाला जेल, अटक, मियावाली ऐं डीजी खान जेल में सिक्योरिटी थ्रेट्स आहिनि। दहशतगर्द टोला मुल्क दुश्मननि सरनि जी मदद सां टारगेटेड हमला करे सघनि था। हमलनि जो मक़सद मुल्क में अमन जी सूरतहाल ख़राब करण ऐं ॾपेट पखिड़ण आहे। सूरतहाल जी घुर्ज आहे त बिना देर कदम खिया वञनि। ISPR चयो आहे त समुंड में गुम थियल मुहाणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे। पाक बहरिया ऐं मेरीटाइम सिक्योरिटी एजेंसी ऑपरेशन में हिसो वठी रहिया आहिनि। हिन वक़्त ताईं 12 मुहाणनि जा लाश समुंड मां कढिया विया आहिनि। बुॾी वियल 2 मुहाणनि जी ॻोल्हा जो अमल अञा ताईं जारी आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में रमज़ान शरीफ़ शुरू थींदे ई महांगाई जो जिन बोतल मां निकिरी आयो। खाधे पीते जी शयुनि, फ्रूट ऐं सब्जियुनि जा अघ ॿीणा थियण सबबि अवाम सख़्त परेशान। शहरनि पारां सरकारी अघनि ते अमल कराए महांगाई ते ज़ाब्तो आणण जो मुतालबो। सिंध हाई कोर्ट पारां गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति अॻु भराई रिपोर्ट तलब। ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति दरख़्वास्तुनि जी ॿुधणी। जस्टिस नेमतुल्लाह फुलपोटे जो चवणु आहे त शहरी वॾियुनि उमीदुनि सां अदालत में अचनि था, खेनि मुतमइन कयो वञे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि मां 2 ॾिणनि जा लाश हथ। मलीर जे गुलशन हरिद्वार इलाइक़े मां पीटरसन जो गलो कपियल लाश मिलियो। मेहर जे ॻोठ उमीदो देरो वेझो अणॼातल शख़्स जो लाश हथ अस्पताल मुंतक़िल। सठ मेल भरिसां संगावती तकरार तां भाउ हथां भाउ क़तल, भाइटे समेत 2 ॼणा ज़ख़्मी। जवाबदार पोड़ो शर पिस्टल जा फायर करे एहसान शर खे क़तल करे छॾियो। लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। टंडे गुलाम हैदर में 11,000 वोल्टेज जी तार घरनि मथां किरण सबबि औरत फौत, 1 ॼणो ज़ख़्मी। ज़ाहिदा चांडियो जो लाश ऐं ज़ख़्मी एहसान चांडियो अस्पताल मुंतक़िल। बिजली जी तार किरण सबबि 1 घर ऐं मांडड़ी सड़ी रख। कश्मीर पुलिस पारां कचेवारे इलाइक़े में ऑपरेशन दौरान 2 मुख़बिन खे बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस तंगवानी वासी ज़ाहिद बंबल ऐं कोट मिठण वासी राशिद जाकी खे बाज़ियाब कराए वरितो। DIG लाड़काणे जो चवणु आहे त ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। जल्द 2 मुख़बिन खे बि बाज़ियाब करायो वेंदो। कंधाकोट में शहरियुनि पारां बदअमनी ख़िलाफ़ ऐं सहाफ़ी सलीम मीराणी जे 2 सोटरनि समेत 12 मुख़बिन जी बाज़ियाबी लाइ शटबंद हड़ताल। एहतजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त बदअमनी ते ज़ाब्तो आणे मुख़बिन खे बाज़ियाब कराए बेचैनी ख़तम कई वञे। गौसपुर में ॻोठाणनि पारां बदअमनी ऐं ॻोठाणे खां फुर तोड़े ज़ख़्मी करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस अमन अमान क़ाइमु कराइण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। अल्हयार चाचड़ खां फुर थियल मोटरसाइकिल ऐं ॿियो सामान वापसि कराए इंसाफ़ कयो वञे। सन में SUP जे सॾ ते पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। इंडस हाईवे ते धरणो, ट्रैफ़िक मुअतल। अॻवाननि जो चवणु आहे त मंसूराबाद, खाणोट, अलियाबाद ऐं 2 इलाइक़नि में पाणी जी खोट आहे। मामले जो नोटिस वठी पीअण जे पाणी जी खोट ख़तम कई वञे। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड न्यूज़ीलैंड सां T20 सीरीज़ जो शेड्यूल फाइनल करे छॾियो। ज़रीन जो चवणु आहे त न्यूज़ीलैंड जी टीम ईंदड़ महीने 5 T20 मैचुनि जी सीरीज़ खेॾण पाकिस्तान ईंदी। सीरीज़ 18 अप्रैल खां शुरू थींदी। 3 मैचूं रावलपिंडी ऐं 2 लाहौर में खेॾियूं वेंदियूं।